ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया सकरंड खां। 3 ॾींहं अॻु सकरंड लॻे ॻोठ मारी जलबानी वारे वाक़े में 4 ॻोठनि जी शहादत ऐं 4 ॻोठनि जे ज़ख़्मी थियण वारे ॾुखोईंदड़ वाक़े बैदि सरकार पारां मारी थाणे ते 250 ॻोठनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई वई आहे, जंहिंजो मतन कुझु हीअं आहे त इंचार्ज CIA शहीद बेनज़ीराबाद इंस्पेक्टर मक़सूद अहमद मंगनहार जी फ़रियाद ते मारी थाणे ते सरकारी मुदत में मारी जलबानी वाक़े जी FIR ॻोठ मारी जलबानी जे रजिब वलद महमद खान जलबानी, हरीफ उर्फ ढोलो वलद जुमा खान जलबानी, गुलाम रसूल वलद रजिब, मोरियो वलद मतारो, मुनीर वलद सुधीर जलबानी समेत 250 माण्हुनि ते दाख़िल कई वई आहे। FIR में ॼाणायल मतन मूजिबि अल्फा 1 जी दरख़्वास्त ते SSP शहीद बेनज़ीराबाद जी इजाज़त सां अल्फा 1 ऐं अल्फा 2 जे स्टाफ ऐं 3 अदद रेंजर्स जी मोबाइलनि में स्टाफ समेत रेंजर्स स्टाफ जी अॻुवानी कंदड़ DSR ज़िया ऐं इंस्पेक्टर आसिफ सां गॾु उन्हनि जे ज़ाहिर करण ते ॻोठ मारी जलबानी जो रहवासी लियाकत वलद शमीर जलबानी धमाकेदार मादो पाण वटि रखी वेठो आहे ऐं पाबंदी मलियल तंज़ीम जा माण्हू पाण वटि रहाए वेठो आहे, जेकी कंहिं दहशतगर्दीअ जो मनसूबो जोड़े रहिया आहे। SHO B सेक्शन थानो नवाबशाह तुफ़ैल अहमद भुट्टो, SHO एयरपोर्ट थानो जमशेद अहमद राजपूत, इंचार्ज खडर थानो मुजीबुर रहमान नारेजो, SHO थानो बालूजा कुबा असमत जावेद, SHO वूमेन ऐं चिल्ड्रेन मरियम भट्ट सरकारी गाॾियुनि में ॻोठ मारी जलबानीअ वटि पहुतासूं। अल्फा 1 ऐं अल्फा 2 जी निशानदहीअ ते जवाबदार लियाकत वलद शमीर जलबानीअ जे घर जी तलाशी वठणु शुरू कई त एतिरे में 200 खां 250 माण्हू, जिन जी अॻुवानी रजिब वलद महमद खान जलबानी, हरीफ उर्फ ढोली वलद जुमा